अस्सलाम वालेकुम। जय सिंध। सदाई सिंध वारा जन जंहिंजा आऊं आहियां गुल मोहम्मद समूह। तव्हां ॾिसी रहिया आहियो गुल समूह चैनल। अॼु तव्हांखे पास्ट परफेक्ट कंटिन्यूस टेंस जे बारे में ॿुधाईंदुसि त ज़मान सिंधीअ में ज़मान माज़ी कामिल जारी या इस्तमरारी ॻाल्हि साॻी आहे। त मक़सदु ॻाल्हि इहो त अहिड़ो फ़ाइल जेको गुज़िरियल वक़्त में को कमु शुरू करे ऐं उहो साॻिए ई वक़्त में नामालूम वक़्त ताईं जारी रहे, उनखे चइबो आहे ज़मान माज़ी कामिल जारी या इस्तमरारी। अचो त अचूं वसफ़ जी तरफ़। हाणे हिन जा हेल्पिंग वर्ब आहिनि, यानी मददगार फ़इल आहिनि। हैड बीन, इहो सभिनी सब्जेक्टनि खां लॻंदो। हैड बीन सभिनी सब्जेक्टनि खां हैड बीन लॻंदो, हीअ लॻंदो। अचो वसफ़ जी तरफ़। हिकु अहिड़ो फ़ाइल जेको असांखे ॿुधाए त फ़ाइल को कमु गुज़िरियल वक़्त में शुरू कयो हुयो ऐं उहो कमु कंहिं नामालूम वक़्त ताईं जारी रहियो त उनखे ज़मान माज़ी कामिल जारी या इस्तमरारी चइबो आहे। ठीकु आहे। हाणे ॾिसो त हिन जा फ़इल जी पहिरीं फारम सां इंग जो इज़ाफ़ो थींदो। ठीकु आहे, इंग जो इज़ाफ़ो थींदो पहिरीं सूरत सां। हाणे हीउ जेको अथव हैड बीन सभिनी सब्जेक्टनि सां लॻंदो, यानी सभई जेके बि फ़ाइल आहिनि उन सभिनी सां लॻंदो, अठेनि सां लॻंदो। असांखे असांजो सवलो आहे इहो, सभिनी सां इहो ई लॻंदो हैड बीन। ठीकु आहे। अचूं था जुमिले जी तरफ़। हीउ मूं लिखी बि छॾियो आहे त सभिनी फ़ाइलनि सां हैड बीन जो इस्तेमालु थींदो। अचूं था जुमिले जी तरफ़। गुल मोहम्मद असांखे अंग्रेज़ी पे पढ़ाए रहियो पियो। ठीकु आहे। हाणे गुल मोहम्मद फ़ाइल आहे, पधिरो बीठो आहे। ठीकु आहे, हीउ गुल मोहम्मद सब्जेक्ट ते थी वियो। हाणे हैड बीन जेको हीउ आयो आहे, हिन हेल्पिंग वर्ब असांजी सोच मटाई त इहो छा जो आहे। इहो हैड बीन ॿुधाए थो त आउं पास्ट परफेक्ट कंटिन्यू आहियां। इन असांजी सोच बदिलाई, कीअं बदिलाई, हिन बदिलाई हेल्पिंग वर्ब। ठीकु आहे। टीचिंग ही मेन वर्ब आहे। हीउ टीचिंग जेको आहे उहो मेन वर्ब आहे। टीच उनखे इंग लॻायोसीं, टीचिंग थी वई। ठीकु आहे, इहो थी वियो मेन वर्ब। अस इंग्लिश, हीउ जेको इंग्लिश आहे उहो ऑब्जेक्ट आहे। सम्झी आहे, यानी गुल मोहम्मद हैड बीन टीचिंग अस इंग्लिश। गुल मोहम्मद असांखे अंग्रेज़ी पे पढ़ाए रहियो हुयो। ॻाल्हि पक बि बि आहे, जारी बि आहे, यानी कामिल बि आहे ऐं जारी बि आहे ऐं पास्ट बि आहे, टई ॻाल्हियूं हिन में। ठीकु आहे। अचूं था जुमिले ॿिए तरफ़। तव्हां ख़त पे लिखी रहिया हुयो। ठीकु आहे। हाणे जेको तव्हां आहे उहो फ़ाइल आहे, पधिरो बीठो आहे। हिते यू सब्जेक्ट आहे, सभिनी सब्जेक्टनि सां हैड बीन लॻंदो। हिन असांजी मदद कई, हिन हेल्पिंग वर्ब, यानी हिन असांजी सोच में तब्दीली आंदी त हैड बीन जेको आहे पास्ट परफेक्ट कंटिन्यू आहे। हिन सोच बदिलाई, जीअं बदिलाई हिन बदिलाई। राइटिंग, हाणे राइट हो, हुन में हीअ ख़तमु करे छॾियोसीं, बाक़ी इंक लॻायोसीं। राइटिंग ही मेन वर्ब आहे। लेटर, हिन हीअ ऑब्जेक्ट आहे। हीअ अंग्रेज़ी जा ऑब्जेक्ट आहे, हीअ सिंधी जो मफ़ूल आहे। हीअ सिंधी जो फ़इल आहे, हीअ अंग्रेज़ी जो फ़इल। ठीकु आहे। यू हैड बीन राइटिंग अ लेटर। अचूं था जुमिले जी टे तरफ़। असीं कराची पे वञी रहिया हुआसीं। ठीकु आहे। सभिनी फ़ाइलनि सां साॻी लॻंदो हैड बीन। हाणे असीं फ़ाइल आहे सिंधी जो, हीअ अंग्रेज़ी जो उहो ई सब्जेक्ट। हैड बीन हेल्पिंग वर्ब आहे। इन असांजी सोच बदिलाई, सोच में मटाए त इहो हैड बीन जेको आहे उहो पास्ट परफेक्ट कंटिन्यू। इन असांजी सोच बदिलाई, तब्दीली न आंदी। टू गोइंग, जेको गोइंग आहे
ही गो आहे गोइंग आहे गो आहे हुन उहे वर्ब जी V1 लॻंदी कंटिन्यू तव्हांखे पहिरीं ॿुधायो 6 में ई इंक लॻंदो यानी दिलि जी धड़कन लाज़मी लॻंदी वरी बि वज़ाहत करे वञा इंक यानी दिलि जी धड़कन आहे इंसान जी दिलि जी धड़कन हलंदी पई न इंक लॻंदो यानी जारी आहे टू कराची कराची ऑब्जेक्ट आहे We had been going to Karachi. थी वियो त हेल्पिंग वर्ब जी बि असांखे ख़बर पई त हेल्पिंग वर्ब जेकॾहिं पहिरीं नंबर ते अची वेंदो त उहो सुवाली जुमिलो थींदो यानी इंट्रोगेटिव त अचूं था उन जे तरफ़ बि छा गुल मोहम्मद असांखे अंग्रेज़ी पे पढ़ाए रहियो हुयो हाणे त सिंधीअ में छा आयो हिते अची वियो हेड हिन असांजी सोच बदल हिन हेड जेको अथव असांजी सोच बदल हेड लॻंदो पहिरीं ठीकु आहे गुल मोहम्मद सब्जेक्ट ऐं बीन सब्जेक्ट खां पोइ लॻंदो बीन सब्जेक्ट खां पोइ लॻंदो इहो सवाली में बीन किथे लॻंदो सब्जेक्ट खां हुइस गुल मोहम्मद सब्जेक्ट उन खां पोइ लॻंदो ठीकु आहे हेड टीचिंग अस इंग्लिश छा गुल मोहम्मद असांखे अंग्रेज़ी पे पढ़ाए रहियो हुयो हैड गुल मोहम्मद बीन टीचिंग अस इंग्लिश सुवाल जी निशानी बि लाज़मी ॾियणी आहे सिंधी हुजे या अंग्रेज़ी निशानी लाज़मी ॾियणी आहे त जुमिलो ग़लति थींदो लाज़मी ॾियणी आहे पहिरियों बरो इलाही ॿार इम्तिहान में ग़लतियूं कंदा आहिनि त अचूं था ॿिए जुमिले तरफ़ तव्हां हीउ कहिड़ो जुमिलो आहे हीअ आहे नाकारी कहिड़ो जुमिलो आहे इंट्रागेटिव हाणे मूं तव्हांखे पहिरीं ॿुधायो जेको निगेटिव जुमिलो आहे उन में नाट लॻंदो ई 4 नंबर ते आहे असां ॾिसूं था तव्हां ख़त न पे लिखी रहिया हुयो यू हैड हिन असांजी सोच बदिलाए हिन असांजी सोच बदिलाए नाट ही 3 नंबर ते आहे पोइ बीन नाट खां पोइ बीन लॻंदो नाट खां पोइ बीन लॻंदो पोइ जेको असली वर्ब आहे पोइ ईंदो राइटिंग अ लेटर यू हैड नॉट बीन राइटिंग अ लेटर तव्हां ख़त न पे लिखी रहिया हुयो इहो न थी वियो निगेटिव नाट लॻंदो ई मां ॿुधायो त 12 टेंशन में 3 नंबर ते लॻंदो आहे हाणे बाक़ी गुल आहे तव्हां सम्झी वञो नाटो किथे लॻंदो आहे हाणे आहे त छा असीं कराची हाणे न पे वञी रहिया हुआसीं हाणे इहो सुवाली बि आहे ऐं नाकारी बि आहे यानी इंट्रागेटिव बि आहे ऐं निगेटिव बि आहे अचो त ॾिसो अंग्रेज़ी में हेठि अॻियां आयो छुट में आयो सुवाली थी वियो हा वही नाट लॻंदो ई बीन गोइंग टू कराची छा असीं कराची न पे वञी रहिया हुआसीं हाणे जेको टू आहे इहो प्रेपोजिशन आहे इनखे पाण सम्झूं त जेको टू आयो आहे इहो प्रेपोजिशन आहे त हैड वॉज नॉट बीन गोइंग टू कराची त असांखे इहा ख़बर पई त जेको हैड बीन आहे उहो पास्ट परफेक्ट कंटिन्यू ॿुधाईंदो आहे यानी ज़मान माज़ी कामिल जारी या असमारे जारी सही आहे असमारे सही आहे त सभिनी सब्जेक्टनि सां हैड बीन लॻंदो ठीकु आहे सम्झी विया या सम्झायांव प्यारा पर ॾिसो असांजे लाइ सिंधी बि ज़रूरी आहे असां सिंधियुनि खे सम्झूं असां ज़माने खे सम्झूं असां ज़माने खे सम्झण लाइ ज़माने जो मक़सदु इहो आहे त वक़्तु कहिड़ो वक़्तु ॿुधाए थो फाइल कहिड़े वक़्त में कहिड़ो कमु कयो ठीकु आहे प्यारा ॿारो जीअं त चवां तव्हांखे अॼु पास्ट परफेक्ट कंटिन्यू जे बारे में ॿुधाए इंशाल्लाह बाक़ी आख़िरी जेको आहे उहो तव्हांखे इंशाल्लाह सेखारींदासीं आख़िरी टेंथ उन खां पोइ ॿियूं शयूं उहे बि सेखारींदासीं पर तव्हांखे इहो अर्ज़ु आहे त तव्हां पंहिंजो सरप्राइज़ करियो लिखो अञा बि कई ॻाल्हियूं आहिनि अञा तव्हांखे के ॻाल्हियूं कोन थियूं अचनि उहो लिखो सब्सक्राइब करियो जीअं असांजी अञा बि दिलि वधे असांखे इहो जज़्बो आहे त असांजी सिंधी जेका क़ौम आहे उहो सुधार थिए
उन लाइ महिनत कंदा आहियूं। तव्हां पंहिंजा व्यूज़ ॾींदा, सब्सक्राइब कंदा, पंहिंजे लिखंदा त असांजी दिलि अञा वधंदी त भाउ हे लिखनि पिया, असांखे ॿुधाइनि पिया, हिननि शयुनि जी ज़रूरत आहे, सेखारींदासीं, असांखे जेका ॼाण आहे ज़रूरु सेखारींदासीं। महिरबानी करे सिखो, सम्झो, तवजो ॾियो, ॻाल्हाईंदा, लिखंदा, तॾहिं असांखे ख़बर पवंदी, असांजी दिलि वधंदी। ठीकु आहे, महिरबानी। जय सिंध, सदा सलामत, ख़ुशि हुजो।